असांजे नसीराबाद मां चेयरमैन वाइस चेयरमैन ॿिनि यूनियन काउंसिल जा चूंडिया यूनियन काउंसिल मुरादी और मियां आज़ाद चिंगड़ी ॿ यूनियन काउंसिल उहे हिकिड़ी असांजी मीरो ख़ान तालुके मां असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर चूंडियल ऐं इलाहाबाद यूसी जो ऐं हुतां आज़ाद काउंसलर उहो उन सां गॾु असांजे ज़िले अर्ज़ी भुट्टो तालुको सुजावल जो यूनियन काउंसिल सॼी चेयरमैन वाइस चेयरमैन काउंसलर सभु दोस्त उन में असांजा आहिनि उहे सभु मौजूदु आहिनि हिते असांजो यूनियन काउंसिल लश्करी चांडिया जेका यूनियन काउंसिल असांजी kamber जी तालुके जी आहे ऐं उन में असांजे सॼो पैनल जेको चूंडियल आहे हिकिड़ो पैनल आहे GDA जो चूंडियल पर उहो दोस्त बि असां सां गॾु हिन महिल हिते मौजूदु आहिनि असां सम्झो मुतफ़िक़ उहा सॼी यूनियन काउंसिल सॼी जी सॼी असांजी इंक्लूडिंग GDA जो बि मेंबर उहो असां सां हिते हिन महिल मौजूदु आहे जेको पीपल्स पार्टी में जॉइन कंदो ऐं रही यूनियन काउंसिल कलर असांजी यूनियन काउंसिल कलर kamber जी चेयरमैन वाइस चेयरमैन यूनियन काउंसिल कलर जा मोहम्मद अयूब चांडियो ऐं महबूब दायो साहब उहे मौजूदु आहिनि उहे बि हिते ऐलान कंदा पार्टी जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शमूलियत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾिजी असांजे डिविजनल प्रेसिडेंट साहब जी मौजूदगी में बाक़ी वधीक साईं दोस्त हिते पाण नाला कोन्हनि हुननि जा नाला असां खणंदा साईं खणंदो थो वञे कापी ॾिजो नाला हा तव्हां कापी बि न पाण साईं खे ॾिसण साईं बि ॾिसे तव्हां बि ॾिसो महिरबानी साईं यूनियन काउंसिल लश्करी महिरबानी सभु गॾु थिया ऐं हिन में खोड़ दोस्त अहिड़ा पार्टी जा ई कैंडिडेट हा पीपल्स पार्टी जे टिकट ते अॻे बि विढ़िया ऐं हाणे बि पीपल्स पार्टी जा हिकिड़ो वॾो घरु आहे उन में सनी थोरियूं नाराज़गियूं ज़रूरु हूंदियूं उन नाराज़गियुनि ते के करे को किथे पंहिंजे तरीक़े सां बीठो हूंदो को असांजे नाराज़गियुनि ते बीठो हूंदो को मां खां कावड़ हलंदो को ॿिए खां कावड़ पर हिन महिल सभु असां पीपल्स पार्टी सां आहियूं चाहे केरु बि हिते आयो त हिन महिल पीपल्स पार्टी आहे ऐं मां सम्झां थो पीपल्स पार्टी जो किलो kamber माना पीपी का नाराज़ थी टिकट न मिली त आज़ाद बीठा लिखणी चाहिए।